अस्सलाम वालेकुम। मां फ़िज़ा ताफ़ी जेको रिसेंटली राणीपुर जो वाक़ियो थियो हुयो, इंतहाई दिलि दुखाईंदड़ वाक़ियो हुयो ऐं उनजे ख़िलाफ़ मां पंहिंजे दोस्तनि सां मिली करे हिकिड़ो प्रोटेस्ट कॉल कयो आहे 20 तारीख़ ते 20 अगस्त संडे वारे ॾींहुं 4 खां 5 वॻे ताईं कराची प्रेस क्लब जे अॻियां, जंहिंमें असीं डिमांड्स जेके रखंदासीं उनमें पहिरीं डिमांड इहा आहे त जेका पोस्टमार्टम रिपोर्ट ठहंदी दैट शुड बी अनफेब्रिकेटेड एंड अनबायस्ड, बिल्कुलु साफ़ सुथरी रिपोर्ट हुजणु खपे। ऐं सेकेंडली जेको चाइल्ड लेबर लॉ आहे इहो इलाही टाइम खां मंज़ूर त थी वियो आहे पर उनजी इम्प्लीमेंटेशन न आहे, त उनजे लाइ स्पेशली जेके दरगाहनि ते या हवेलियुनि में जेके ॿार आहिनि कनीज़ ऐं ग़ुलाम जे तौर ते उन्हनि खे बख़्शा वेंदा आहिनि, त इन शइ ते पाबंदी लॻणु खपे ऐं इन लाज खे इंश्योर करणु खपे त हिन जी इम्प्लीमेंटेशन थिए थी। थर्ड जेको आहे उहो इहो आहे त फ़ातिमा जी जेका फैमिली आहे, छाजे करे हू ओपनली सोशल मीडिया ते सभु कुझु अची वियो आहे, उन्हनि ओपनली जेको आहे कंप्लेंट्स कयूं आहिनि, त हाणे देर आर गुड चांस